नासरीन, रमज़ानुल मुबारक जी आमद खां अॻु महांगाई में रिकॉर्ड इज़ाफ़ो थी वियो आहे। जे सबबि जोही जा शहरी परेशान थी विया आहिनि। इंतज़ामिया पारां सस्ती बाज़ार क़ाइमु करण लाइ के बि क़दम न खयां आहिनि, जॾहिं त मार्केट कमेटी बि गैर फ़ाल बणियल आहे। खंड, दाल, चांवर, अटो, भाॼियूं, मेवा, मशरूबात, कुकर जो गोश्त, नंढनि तोड़े वॾनि जानवरनि जो गोश्त, खजूर समेत आम वहापे जी शयुनि जा अघ चोट चढ़ी विया आहिनि। जोही जे शहरनि थर्टी टीवी जे रिपोर्टर जान मोहम्मद गाराई सां हिन रीति वीचार मिलिया आहिनि। अचो तव्हांखे ॾेखारियूं। गरीब जे लाइ जेके बचा दातन में हाणे ओ किथां बचा था थींदो, मज़ूरी आहे 500-600 कॾहिं आहे कॾहिं कोन्हे। हाणे ॾिसो त भलारो महीनो आहे, एॾो महांगो करे छॾिया आहिनि। खंड जेको 50-60 रुपया 150 रुपया थी वियो, बटालो 80-90 रुपया किलो, ऐं अटो जेको 150 रुपया किलो, अन्न जो क़ीमत 11-12 हज़ार रुपया बोरी। गरीब कीअं कंदो? गरीब त ख़ुदि कशण लाइ तयारु आहे। तमाम तकलीफ़ में आऊं, छा कयूं, काॾे वञे। हिन महिल जेका बि शइ पुछा कर आसमान ते था पुॼाइनि, हर शइ चढ़ियल आहे। को बि शइ मुर्गी 600-800-900 रुपया किलो, अनाज आलू वठु त आलू 100 रुपया किलो। छा वठूं, किथां वठूं, छा कयूं? मज़ूरी 500 रुपया, ऐं हिते जेको ख़रीदारी कयूं था 1000 रुपया, 500 किथां आणियूं? घर बि नथा अचे सघूं। नई हुकूमत खे इहो थियणु खपे त ग़रीबनि खे जेको थिए त ॾियनि रिलीफ, जेको सस्ताई जो